जुडे में मुड़स पारां घरां कढण ते औरत मुड़स जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। भट्टी पाड़े जी रहवासिण सियाणी संदसि अमड़ ऐं भाउ सिकंदर सां गॾु प्रेस क्लब में एहतिजाज कयो। नारी जी माउ ऐं भाउ ॿुधायो त न्याणी जो मुड़ुसु रुस्तम ख़ासकेली न्याणी ते कारे जो कूड़ो इल्ज़ाम हणी खेसि तशदुद करे घरां कढी छॾियो आहे। ॾेर मुड़ुस ससु सहुरे सभिनि कुटे कोडरनि सां कुआरियुनि सां दर ॾेई खटुनि सां मथा हणी मारे कुटे रश्के में लतूं हणी मुकूं हणी पेरनि उघाड़ी बेइज़तियूं कंदा मारींदा बूंदा गारियूं ॾेई मूं माउ खे दर मां मटाए ॾेई विया आहिनि। मुंहिंजो केरु कोन्हे, मुंहिंजो अलाह आहे, अलाह खां सवाइ मुंहिंजो केरु कोन्हे। 3 पुटड़ा आहिनि, हिकिड़ो मुड़ुसु आहे, असीं मज़ूरी करूं ग़रीब। ॾेर मुंहिंजे चाचे हिनखे कुटे वियो आहे ऐं हिनखे छंछरु जे ॾींहुं मारियो वियो आहे। कुआरी जो अंजाम लॻाए इल्ज़ाम हरू भरू बेवजह शक करे वीचारी मासूम ते ऐं हिनखे 20 सालनि जी उमिरि शादी खे 1.5 साल थियो आहे। हिनखे ॾाढो मारियो वियो आहे ऐं खटुनि सां आयो अथनि, कोडूं ते उलारियूं आहिनि, रस्तनि ते गेलियो आहे हिनखे। ऐं वरी असांजे घर आया आहिनि, पोड़ी हेठि हिकिड़ी वेठी असां कमकार ते हुआसीं, हुनखे छॾे बूंदा गारियूं हणी मुंहिंजे पोड़ी सां गारियूं ॾेई विया आहिनि। मुतासिर नारी जो चवणु हो त मुड़ुसु ॿियनि माण्हुनि सां नाजाइज़ लाॻापनि जो शक ॼाणाए तशदुद करे घरां कढी छॾियो आहे। रुॻो मूंखे मारनि था, मुंहिंजो मुड़ुसु मारियो, मुंहिंजे चाचे मारियो, मुंहिंजो ॾेर मारियो ऐं ॾाॾी मारियो ऐं मूंखे दर ॾेई अहिड़ो कुटियो त पा दर ना खोलनि ऐं भॼां कोड हईं। पोइ भॻसि अहिड़ी जुती कोन पाइण ॾिनी मूंखे, चए हल तव्हां वञ, चए कारली चवंदा तोखे हर भरू ॾिठो न मां ईअं चवंदा कारली बेगुनाह मारनि था हरू भरू। राब्तो करण ते SHO जुडो आफ्ताब रिंद ॿुधायो त न्याणी खे मेडिकल लेटर ॾेई रूरल हेल्थ सेंटर अस्पताल इलाज लाइ मोकिलियो वियो आहे। मामले जी जांच करे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk